सिंध अंदर हलंदड़ राजूनी खूनी तकरारनि जिते हज़ारे अमड़ियुनि जूं झोलियूं ख़ाली कयूं आहिनि, केतिरियूं ई वनियूं बेवा त हज़ारे सिंध जा कूंदर पुट कुहाए छॾिया, केतिरा ई ॿार यतीम करे छॾिया आहिनि। हिननि राजूनी तकरारनि सबबि जिते ख़ानदाननि जा ख़ानदान तबाह थी विया आहिनि त तकरारनि सबबि इलाइक़े जो अमुन अमान ऐं मईशियत सां गॾु तालीम पिणु सख़्तु मुतासिर थी आहे। रतेदेरे तालके में भी केतिरा ई राजूनी झेड़ा हलंदड़ आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े अंदरि बेचैनीअ वारी सूरत हाल आहे। रतेदेरे जे ॻोठ मूसा जी वांड ऐं ॻोठ वधापुर जे गांगरा बिरादरीअ में हलंदड़ खूनी तकरार खे 15 साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं मौत जो राकास धुरियुनि मथां हर वक़्तु लामारा ॾींदो रहे थो। जहिड़े सबबि ॿिन्ही धुरियुनि जा हिन वक़्त ताईं 5 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं 10 खां मथे ज़ख़्मी थिया आहिनि। ॻोठ मूसा जी वांड वारनि गांगरनि जो चवणु आहे त हे चोरनि जे हिसाब सां झगड़ो शुरू थियो। उतां माना चोर उहो पुलिस में वियो, वरी उहो भागेलो थियो, उहो वञी पुलिस में मोह, उन जे करे असांजा हिननि दीदार मारियो। दीदार न्याज़, ॿियो बि न्याज़ आहे, उनजो नालो उनजो सालो हुयो। इहे मारिजी विया आहिनि, 15 साल थी विया आहिनि। जहिड़े कोई विच में न आयो आहे, माण्हू मारिजी विया आहिनि, 5-6 माण्हू मारिजी विया आहिनि। ज़मीन असांजी गिराबाद आहे, असांजो पंहिंजो खातो आहे। इहो असांजा माण्हू मारे आहिनि, असां क़ुरान हे उहो खणी विया, उन्हनि का शइ न मंझी आहे, सम्झी। हाणे त अचूं था, ॿनियूं था कायूं था, असांखे मारनि था। मुंहिंजे पुट खे अॼु बंदूक कायूं पिया, नवी त पाण असां केस बेस कयोसीं। हे असां न, मां मेड़ियूं बि वठी मांसि, क़ुरान खणी वियोमांसि, 50 माण्हू वठी अची मुंहिंजे मथां हमिलो कयईं, ट्रैक्टर खे पंचर कयो, लोड़ो साॼाई, उहा मुंहिंजी हिफ़ाज़त थियल अथसि। क़ुरान न्याणी वठी वियोमांसि, मूंखे जवान जे 15 ॼणा वेह उथी वई। जहिड़े सबबि धुरियूं हर वक़्तु हथियारबंद रहनि थियूं ऐं आज़ादीअ सां घुमी फिरी नथियूं सघनि, तोड़े कारोबार बि नथा करे सघनि। दुकान बंदि कयो अथई रतेदेरे में। दुकान त हिन पुराणी ढक में आहे, भतो घोण ते भतो न ॾियण ते मुंहिंजो दुकान खे ताला ऐं 9 त गांगरे 3 लख जो सामान बि कढी खणी वियो, हिकिड़ो क़ुरान छॾे ॿी का शइ न छॾी। जहिड़े सबबि धुरियुनि जूं 100 एकड़ ज़री ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। उन सां गॾु संदन ॻोठ में हलंदड़ स्कूल बंदि थी विया आहिनि, उस्ताद स्कूल में नथा अचनि, हिननि जा ॿार तालीम खां महरूम बणियल आहिनि। ॻोठ वधापुर जे रहवासी गांगरा बिरादरीअ जी ॿी धुर जे माण्हुनि जो चवणु हो त दीदार गांगरे जे क़त्ल जे केस में बेगुनाह हिननि जा नाला ॾेई फासायो वियो हो, जितां तकरार वधियो। असुल ॻाल्हि इहा आहे त हीउ जुड़ो असांजो असुल न आहे, असुल जुड़ो अशरफ जो। उन खां बाद में अशरफ जो भाउ दीदार मारायो हो, उन खां पोइ दीदार वरी अशरफ मारियो। इन जहिड़े सां असांजो वास्तो तालुक़ को बि कोन हो। पोइ हलंदे हलंदे जॾहिं दीदार मरी वियो त हुननि असांजा बेगुनाह नाला ॾिना। मुंहिंजो नालो हुन ॾिनो, अरीनवाज़ गांगरे जो नालो ॾिनो, भोतारा असांजो, मेहराब जो नालो ॾिनो, हुनजे भाइरनि जा नाला ॾिनई। असां उन बेड़ी मदार जेको कंदा रहियासीं त बाबा जहिड़ो तव्हांजो अशरफ असांजे असां सां न आहे, महिरबानी करे असां 4 ॻाल्हियूं कयो। पोइ हुननि असां 4 ॻाल्हियूं कोन कयूं, इनकार कंदा रहिया। पोइ हलंदे हलंदे वरी हुननि मुंहिंजो भाउ मारायो। उन खां बाद में हिन वक़्तु नालो छा आहे? आबिद हुसैन। पोइ हलंदे हलंदे त आख़िरकार इहो त हिन वक़्तु 3 माण्हू असां न मरी विया आहिनि, 3 माण्हू होॾो मरी विया आहिनि, जेके हिन वक़्तु मुंहिंजो खून भाउ जो नथा मञनि। मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे भाउ हेॾो मारिजी विया आहिनि, अब्दुल वाहिद, अब्दुल नबी गांगरो, आबिद हुसैन। ॿियो मुंहिंजो भाटियो शाहज़ेब हुन ज़ख़्मी कयो आहे, उन 2 माण्हू ॿिया बि ज़ख़्मी आहिनि, हिकिड़ो बुरोइया, हिकिड़ो खोसो आहे। असां मूंखे आख़िर दीदार जे केस में हुननि नालो ॾिनो, मां 8 साल जेल में हुअमि।
पोयों मां जेल में हुयुमि त हुन मुंहिंजो भाउ बि मारायो, अधु न बि मुंहिंजो सौटु बि मारायो, मुंहिंजे भाइटे खे गोलियूं बि हयूं। पोइ हे टपड़ खयूं हलिया विया, 5-8 साल टपड़ खयूं हलिया जो विया। त 5-8 साल खां पोइ मां जेल में लिकुसि त हे त हुया ई कोन, ज़मीन गैराबाद पयूं हिन वक़्तु पयूं आहिनि। छो जो त असांजे मुंहिंजे भाउरनि खे हिननि तमामु वॾो लोड़ायो आहे, नाहक असांजे मथां खूननि जा FIR कराया आहिनि, नाहक असांजे मथां जेको लोड़ायो आहे। 8 साल मुंहिंजो भाउ जेको सो जेल में हुयो। असां वॾनि हर्जनि ख़र्चनि में अची करे पंहिंजे भाउ खे आज़ादु करायोसीं। नाहक साईं जेलनि में लोड़णु, ॿिए खे दरबदर कंदड़, इहो त सही न आहे न। ॿई धुरियूं राजूणी फ़ैसिलो करण लाइ राज़ी त आहिनि, पर नवीद गांगरे जो भाउ आबिद गांगरो जेको बदीन वारे इलाइक़े में पुलिस जे मुबीना मुक़ाबले में मारिजी वियो हो, उन जो क़त्ल अॻिली धुर मञण लाइ तयारु न आहे। संदसि भाउ नवीद गांगरे जो चवणु आहे त उनखे क़त्ल कराइण में मुख़ालिफ़ धुर जो हथु हुयो। जेसीं ताईं उन जो क़त्ल न मञींदा फ़ैसिलो न कंदुसि, पर बशीर गांगरे वारी धुर आबिद गांगरे वारो क़त्ल मञण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबु 15 सालनि खां हलंदड़ हिन तकरार जो राजूणी फ़ैसिलो न थी सघियो आहे। रतेदेरे में हलंदड़ हिन राजूणी तकरार सबबु ॿिन्ही धुरियुनि खे हर वक़्तु हमले जो ख़तरो रहे थो ऐं ख़ौफ़ सबबु पंहिंजूं ज़मीनूं आबाद नथा करे सघनि, पर हिक ॿिए मथां फायरिंग जा केस दाख़िल कराए हिक ॿिए खे पैसे में पिणु हर्जी करे रहिया आहिनि। इलाइक़े जे चङनि मुड़सनि, बिरादरीअ जे सरदारनि, पगदारनि, पुलिस इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदनि तोड़े सिविल सोसाइटीअ खे किरदारु अदा करणु घुरिजे, जीअं रतोदरो में हलंदड़ हिन खूनी तकरार जो राजूणी फ़ैसिलो कराए इलाइक़े में अमुन कराए सघिजे।